अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अमजद सुमरो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BSK न्यूज़। नाज़रीन, हिन वक़्त जी अहम ब्रेकिंग न्यूज़ सां तव्हांखे आगाह कंदा हलूं त सिंध आबादगार शुगर मिल भरिसां आबादगार पुलिस जे हद में ॻोठ रमज़ान जे मुअज़्ज़िज़ मोहम्मद रमज़ान जमारी ऐं सिकंदर जमारी हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे मथसि राति हाकिम उर्फ़ हाकू जमारी ते लॻायल इल्ज़ाम सरासर कूड़ा ऐं बेबुनियाद आहिनि। हिन वधीक छा चयो, अचो त हिन जे ई ज़बानी ॿुधूं। रिकॉर्ड पुछो सिजौल थाने तां भठोरे थाना तां चार ॾोह फुरंजनि में हिन ते एफआईआर कटियल आहिनि। 7 खां 8 हिन ते केस अॻु में चैलान थी चुका आहिनि ऐं 5 शाकरीम तालुके मां ही बाक़ाइदे ॾोहारी आहे, वॾो क्रिमिनल आहे। मुंहिंजो हिन सां को लाइन ठाहींदो कोन्हे। असांजे ॻोठनि मां बकरियूं खोली आहिनि, कंहिं शइ में वास्तो कोन्हे ॿधाइण छॾाइण सां। आउं इज़त वारो माण्हू आहियां, मुंहिंजो पंहिंजो नाले ॻोठु पंहिंजो तॾो तोड़ी तव्हां रिकॉर्ड पुछा करियो। शाकरीम मां, टंडो मोहम्मद खान मां, आबादगार मां, पाड़े मां पुछा कर त हीउ कहिड़ो क्रिमिनल माण्हू आहे। मूं वटि के अहिड़ा सबूत हिन जा आहिनि, मीडिया आहिनि, उहे तव्हांखे शेयर करियां थो। मीडिया जे ज़रिए ऑफिसरनि खे ॿुधाए असांखे बलोच साहिब में उमेदु आहे त असांजो हक़ रसाए थिए। असांखे बेगुनाह चङे माण्हू खे इल्ज़ाम हणी ख़्वार कयो आहे। न आउं दलाल आहियां, न ही जेको मूं ते घटि वधि लिखियूं आहे। मोहम्मद रमज़ान जमारी मीडिया के हिन जे ग़लति कयल कमनि जा कुझु प्रूफ पेश कंदे SSP टंडो मोहम्मद खान, DSP बुलड़ी शाह करीम ऐं ॿियनि आला इख़्तियारियुनि खे अपील कई त इंक्वायरी कई वञे त असुलु ॾोहारी केरु आहे